अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां है अब्दुल मोमिन जुनो तव्हां ख़बर ॾियूं था त कल काज़ी अहमद में GWC सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां मुल्क में लाक़ानियत, बदअमनी, महांगाई, सहाफ़ियुनि जी जबरी गुमशुदगी, क़त्ल ऐं जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़ुल्फ़िकार ख़ासक़ली, मुमताज़ हुसैनी, अब्दुल लतीफ़ रिंद, काज़ी जावेद सनाई ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एडमिरेट पेट्रोल पंप खां एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में सहाफ़ियुनि, सियासी, समाजी, अदबी, मज़हबी, क़ौम परस्त वकीलनि, फ़नकारनि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी पुलिस स्टेशन जे साम्हूं पहुती, जिते जलसे जी सूरत इख़्तियार करे वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ऐं सहूलियतकारनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ियुनि खे हिरासा, धमकाइण ऐं डिॼाइण ऐं जबरी गुमशुदगी वारे अमल खे रोकियो वञे। उनखे धमकाइण हिसाइण वारे अमलनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सहाफ़ियुनि खे हथ ठोकियुनि साज़िशुनि तहत हिरासा कंदड़ धुरियूं यादि रखनि त सहाफ़ी निधन कंदा आहिनि। रैलीअ में ज़िले जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे सहाफ़ियुनि, नेशनल प्रेस क्लब सकन जे सदर ग़ुलाम क़ादिर चांडियो, दौलतपुर प्रेस क्लब जो सदर वली मोहम्मद जोखियो, मनड़ो प्रेस क्लब जो सदर ग़ुलाम क़ादिर डायरी, प्रेस क्लब 88 मोरिया जो ग़ुलाम सरोवर ख़ासक़ली नाव, वली मोहम्मद प्रेस क्लब जो सदर एजाज़ अली संग्राह, प्रेस क्लब शाहपुर जहानिया जो सदर अब्दुल वहीद दायरी, प्रेस क्लब जमाल शाह जो मोहम्मद हसन दारे जो, काज़ी अहमद प्रेस क्लब जो सदर राना अब्दुल गफूर राजपूत, दौड़ बांदी 60 मील जे प्रेस क्लबनि जे सहाफ़ियुनि वॾी तादाद में शिरकत कई। असांजो मुतालबो आहे त सहाफ़ी जान मोहम्मद महर जा जेके क़ातिल सहूलियतकार नंढड़ी फातिमा फरोज़ जा क़ातिल ऐं सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो, उनखे फांसी जी सज़ा ॾिनी। असीं इहे तॾहिं थींदो आहे जॾहिं रियासत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाइण में नाकाम थी त शहीद फातिमा जो खून हुजे या जान मोहम्मद जो, इन में इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे। असल इहो फ़र्क़ जो क़त्ल न बल्कि रियासत जो क़त्ल आहे, जंहिंजी मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त हिन जे असल हथ जेके आहिनि वाइखा करे उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। काज़ी अहमद में एहतजाज कयो आहे। अवां हिन एहतजाज में मुख़्तलिफ़ जेके मज़हबी तंज़ीमूं आहिनि, सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, सहाफ़ियुनि जी तंज़ीमूं आहिनि, शिरकत करे इहो हिकिड़ो रेफरेंडम ॾेई छॾियो आहे। असीं उन अंसरनि खे बाद पैगाम ॾियण था चाहियूं त अॼु डिवीज़न शहीद बेनज़ीर अब्बास जा कलम धणी इन्हनि सां यकजहती तौरु गॾु थिया आहिनि। ज़रूरत पई त पूरी सिंध बि इन्हनि सां गॾु बीहंदी। महिरबानी। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ NPI कैन गवारा थी।